अस्सलाम वालेकुम अमा ॾिसो पिया फास्ट न्यूज़। मां हाँ साजिद कुरई। ख़बर शामिल कंदासीं मीरपुर माथिलो मां त कश्मीर डे जे मौके ते मीरपुर माथिलो में शानदार रैली। मीरपुर माथिलो में कश्मीर डे के हवाले से PPMA ने सरदार मोहम्मद बख्श खान महर, डिप्टी कमिश्नर मोहम्मद खालिद सलीम, AC मीरपुर माथिलो, सियासी समाजी तंजीमन, शहरन स्कूली शागिर्दन ऐं ॿारनि जी अगवानी में एक शानदार रैली कढी वई। रैली में कश्मीर बणंदो पाकिस्तान, पाक फौज जिंदाबाद जा गूंजंदड़ नारा हया विया। रैली हाई स्कूल खां घंटाघर खां थींदे शहर के मुख़्तलिफ़ रस्तनि तां गुज़रंदे बिटाई चौक पहुंची। रैली के खिताब कंदे PPMA सरदार मोहम्मद बख्श खान महर ऐं डिप्टी कमिश्नर घोटी मोहम्मद खालिद सलीम जो त कश्मीर अकेलो नाहे, कश्मीरन सां असां पाकिस्तानी विख विख ते गॾु आहियूं ऐं गॾु रहंदासीं। इंडिया इंसानियत जा समूरा लीका लिताड़िया आहिनि ऐं कश्मीर में मुस्लमाननि सां इंडिया आर्मी जो ॾाढ ज़ुल्म जबर तशद्दुद जी मज़म्मत कयूं था ऐं उहो ॾींहुं हाणे परे न जो कश्मीर आज़ाद थींदो ऐं कश्मीरनि मथां जबरी ॾाढ ज़ुल्म ख़त्म कयो वेंदो। असांजी पाक फौज भारत खे मुंहुं तोड़ जवाब ॾींदी ऐं यादि रखो त हिकु ॾींहुं योम कश्मीर ॾिहाड़ो असां पंहिंजे कश्मीरनि भेनरनि ऐं भाइरुनि सां गॾु कश्मीर में मल्हाईंदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।